माउ ऐं ॿार जो रिश्तो जग में हर को ॼाणे थो। माउ ॿार जी सभिनी खां पहिरीं गुरु बि आहे, छो त हूअ ॿालपण खां ई उनखे लोली ॻाए सुम्हारींदी त आहे, पर पंहिंजो प्यार ऐं ममता सभु लुटाए उनखे वॾो ऐं महान ठहण जी असीस बि ॾींदी आहे। जेको गीत माउ पंहिंजे ॿार खे सुम्हाइण लाइ ॻाईंदी आहे उनखे लोली चइबो आहे। चवंदा आहिनि जेका संस्कार मां लोली पारां पंहिंजे ॿार खे ॾींदी आहे उहो संस्कार ॿार जल्दी ग्रहण करे छॾींदो आहे। तव्हांखे ख़बर आहे लोलीअ में केतिरी शक्ति आहे? लोलीअ में एतिरी शक्ति आहे त संत कंवरराम हिकु माता जे मुअल ॿार खे लोली ॻाए ज़िंदो कयो हो। शल अहिड़ा लाल ॼमण जेके ॼमंदे जाम बणी, जग खे रोशन कनि, जग खे रोशन कनि। अचो त ॿुधूं था माउ पारां ॾिनल लोलियूं।
लोली तोखे लाल। ॾिसूं कीअं माता यशोदा पंहिंजे कन्हैया पंहिंजे लाल खे लोली थी ॾे। त पेश आहे कन्हैया लोली श्याम लोली। ज़ोरदार ताड़ियुनि सां हिननि जो स्वागत आहे।
वाह, अहिड़ियूं मधुर लोलियूं ॿुधी त मां बि ख्वाबनि में खोइजी वियसि। माउ जी झोली जी यादि अची वई, उहा झोली जंहिंमें सॼी दुनिया जो सुख समायल आहे। ॿारु जनम वठे थो त जनम सां ई हुनखे 3 माउनि जी हंज मिलंदी आहे। पहिरीं जननी जंहिं हुनखे जनम ॾिनो, ॿीं मातृभूमि जंहिं धरतीअ ते हुन जनम वरितो, ऐं टी मातृभाषा जंहिं भाषा में हू ॻाल्हाईंदो आहे। पर असां सिंधी पंहिंजी भाषा खे भुलाईंदा था वञूं। छो भला? छो असांखे पंहिंजी माउ प्यारी कोन आहे? छो असां पंहिंजी माउ खे छॾींदा था वञूं?